अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुछ ॾींहंनि खां कुछ दोस्त कमेंट करे रहिया आहिनि त तकरार ड्रामो कॾहिं हलंदो। दोस्तों इन ते मां पहिरियां बि हिकु वीडियो ठाहियो हो त तकरार ड्रामो कॾहिं हलंदो। दोस्तों अॼु मां तव्हां दोस्तनि खे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां त तकरार ड्रामो कॾहिं हलंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामो 16 जनवरी ऐं सूमर वारे ॾींहुं हलायो वेंदो, यानी अॼु सूमर जो ॾींहुं आहे ऐं 16 जनवरी आहे। अॼु शाम 7 बजे सिंध TV चैनल ते तकरार ड्रामो हलायो वेंदो। अॼु शाम 7 बजे सिंध TV चैनल ते तकरार ड्रामो हलायो वेंदो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त कमेंट ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे शाद आबाद रखे।